कराची रिपोर्टर मीर सिकंदर अली टालपुर संजय वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जापान जे सफ़ीर एकामात्सु शूची जे वज़ीर आला हाउस में मुलाक़ात दौरान बतरफ़नि लाॻापनि में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सिंध जे वॾे वज़ीर जापानी कंपनियुनि खे कराची में मास ट्रांज़िट में सीड़पकारी जी दावत ॾिनी। असां चाहियूं था त जापान सिंध में वेस्ट वाटर ट्रीटमेंट में कमु करे। वॾो वज़ीर जापानी कंपनियूं कराची में गंदे पाणी खे साफ़ करण लाइ पहुतियूं आहिनि। वॾो वज़ीर सिंध हुकूमत सिधी सीड़पकारी ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत केतिराई मनसूबा करे रही आहे। मुराद अली शाह जापान जे सफ़ी ट्रांसपोर्ट में वेस्ट वाटर ट्रीटमेंट में दिलचस्पी जो इज़हार कयो। जापानी कंपनियूं सिंध में सीड़पकारी में दिलचस्पी वठनि थियूं। सफ़ीर एकामात्सु शूची सिंध में जापानी सीड़पकारी बाबति सीड़पकारी डिपार्टमेंट में सफ़ारतख़ानी में कोआर्डिनेशन जो मुआहिदो